नासिक कराची में सकाफती रैली दौरान गिरफ्तार कयल 12 ॼणनि खे अदालत 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कयो त वकार शरखान जी वकार छा तफ़सील आहे? ये गुज़िरियल आचर ते सकाफ़ती जेको प्रोग्राम थियो हुयो कराची में हुन में शिरकत कंदड़ जेके नौजवान आया पिया उन्हनि खे FTC पुल वटां गिरफ़्तार कयो हुन जेके 12 ॼणा हुआ अॼु उनखे अदालत में पेश कयो विया। हिनखे हिननि जेके नौजवान आहिनि 12 ॼणा उन्हनि खे साउथ जी अदालत में जेको आहे सो पेश कयो वियो। पुलिस जेको आहे सो जांच ऑफिसर अदालत खे जवाबदारनि खां जांच थी रही आहे, उन करे हिन जी जिस्मानी रिमांड ॾिनो वञे जंहिं ते अदालत हुनखे 3 ॾींहनि जो जेको आहे जिस्मानी रिमांड ॾिनो आहे। नौजवाननि जे वकील पारां इहा दरख़्वास्त दाख़िल कई, मौक़िफ़ अख़्तियार कयो अथई जेके आहिनि बेगुनाह आहिनि हिननि खे आज़ादु कयो वञे, जंहिं ते अदालत हुनजी दरख़्वास्त जेका आई हुनजी दरख़्वास्त रद्द कई ऐं उन नौजवाननि खे जेको आहे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। हिन में जेके छोकिरा शामिल आहिनि नौजवान आहिनि उनमें शहरोज़ आहे, सलमान आहे, चमन अली आहे, इरशाद, ज़ुबैर, अहमद अली, मोहम्मद अली, उबैदुल्लाह, ज़ुल्फ़कार अली, साजिद हुसैन, अवेस ऐं अतहर शामिल आहिनि। उन खां पोइ जॾहिं अदालत हिननि जी जेका वकीलनि जी जेका दरख़्वास्त कई हिनखे आज़ादु करण वारी उहा रद्द कई त पोइ उन खां पोइ वकील बिरादरी जेका हुई सिटी कोर्ट में जेके नौजवान आया 12 ॼणा उनखे पंहिंजी कस्टडी कयो, उन्हनि खे सिटी बार में वठी आया, उन्हनि जी जेका चांहि पाणी उनखे उते पीआरियो ऐं उते सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। उन खां पोइ जेको आहे पुलिस हवाले कयो वियो। पुलिस उन्हनि खे जांच पुलिस जेका आहे उन्हनि खे पाण सां गॾु वठी वई। जी वकार तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।